बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम करंट लाइन सां मां आहियां तव्हांजो मेज़बान ज़ख़्मी रशीद महर। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त हिन प्रोग्राम जे ज़रिए असां शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते तफ़सीली तौर ते असीं नज़र विझंदा आहियूं। अॼु ख़ासि तौर ते जंहिं इशूज़ ते असीं ॻाल्हाईंदासीं उहो आहे हाईवे डिवीज़न शिकारपुर में थियल मेगा करप्शन। शिकारपुर हाईवे डिवीज़न शिकारपुर में जेका साल 2024 में मेगा करप्शन थी आहे, उन हवाले सां असीं तव्हांखे आगाह कंदासीं त शिकारपुर ज़िले जा जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके लिंक रोड आहिनि, जेके शिकारपुर ज़िले में जेके हाईवे डिवीज़न जे अंडर में रोड अचनि था, उहे हिन वक़्त ताईं मुकमल तौर ते खंडरात बणियल आहिनि। ऐं ख़ासि तौर ते असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हली त साल 2024 में जेके 3 अरबन जा जेके टेंडर थिया, उन्हनि मां हिन वक़्त ताईं टके जो बि कमु न थियो आहे। ऐं हिन शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि गड़ियासीं, लखी गुलाम शाह, खानपुर ऐं शिकारपुर ज़िलनि में उहे रोड जीअं जो तीअं मौजूदु आहिनि। आफ्ताब बिजनेर, आफ्ताब अबड़ो जंहिं अचण सां ई जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेको आहे तारीख़नि ते टेंडर कया, उन्हनि में जून 2024 में 18 कमनि जी NIT कई वई, जंहिंमें हुन मुख़्तलिफ़ ठेकेदारनि खे 30% कमीशन जे एवज़ जेको आहे हुन ठीका ॾिना ऐं कम ॾिना। ऐं 18 कम जेके आहिनि जून 2024 में जेका उहे NIT थी, उन में जेका हिन कमु ॾियण खां पोइ बि रिश्वत वठी करे उहे जेके चेक इन बैलेंस करणु खपे, उनखे कमु ॾियण जेके ॾिना ठेकेदारनि खे, उहे हिन वक़्त ताईं कमु न थिया। ऐं उहा NIT जेका 18 कमनि वारी हुई, उहा मुकमल तौर ते जेका आहे फेल थी चुकी। ऐं मुकमल तौर ते जेका आहे उहा पैसा जेकी बजट हुई, उहा गवर्नमेंट जी सिंध हुकूमत जी सरकारी बजट उहा हड़प कई वई। ऐं असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उन 18 कमनि खां पोइ 11 तारीख़ नवंबर जी 11/11/2024 ते टेंडर कया विया, जंहिंमें 45 कम मेगा कम हुया, जंहिंमें 45 कमनि जा जेके आहिनि मुख़्तलिफ़ स्कीमूं शामिलु हुयूं। उन्हनि में मुख़्तलिफ़ ॻोठ जेके आहिनि उहे शामिलु हुया, ऐं जंहिंमें चइनी तालुका लखी गुलाम शाह, खानपुर, शिकारपुर तालुको ऐं गड़ियासीं तालुके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके आहिनि कम जेके आहिनि उहे शामिलु थियल हुया। ऐं उन्हनि में बि जेको आहे माना इंजीनियर आफ्ताब अबड़ो जंहिं 30% रिश्वत वठी करे, 30% वर्क आर्डर जा पैसा वठी करे मनपसंद ठेकेदारनि खे वर्क आर्डर इशू कया। ऐं गॾोगॾु स्कीमुनि ते जेकी बजट रखियलु हुई, उहा पिणु हिन ठेकेदारनि खे रिलीज़ करणी। तारीख़ में पहिरियों भेरो 30% वर्क आर्डर ॾिनो वियो। इंजीनियर आफ्ताब अबड़ो जंहिंखे मशीनरी ऐं मेंटेनेंस खैरपुर ऐं शिकारपुर जी पिणु चार्ज मिलियलु आहे, जंहिं उते पिणु जेको आहे करोड़ों रुपयनि जी करप्शन कई आहे ऐं बोगस NIT कयूं आहिनि, ऐं बोगस जेके आहिनि वर्क आर्डर इशू करे बोगस पेमेंट हड़प कई आहे। ऐं जाली जेको आहे बिलनि ते जेको आहे मतिलबु जेकी पेमेंट कई आहे, उहा जेकी पेमेंट हिन कई आहे, उहा ऑन द स्क्रीन ते ऑन द स्पॉट ते टके जो कमु न आहे थियलु। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं असां हिन प्रोग्राम में त इंजीनियर आफ्ताब अबड़ो जेको ऑफिस में वेहण जी जेको आहे ज़हमत ई नथो करे, ऑफिस में वेहण जी जेका आहे उहा तकलीफ़ नथो करे, ऐं उहो निजी होटलनि ते जाली बिल सही करे थो। ऐं वर्क आर्डरनि जो जेको सिलसिलो जेको हिन हुयो उहो कयो, ऐं वर्क आर्डरनि जेकी 30% कमीशन हुई, उहो निजी होटलनि ते जेका आहे उहा हिन पंहिंजी कार्रवाई कई। ऐं जेको पाण खे सूबाई वज़ीर बैंक एंड सर्विस हाजी अली सन ज़रदारी जो पाण खे वाठो सम्झे थो, ऐं हीअ ब्लैक कलर जे इंजीनियर आफ्ताब अबड़ो पाण खे ज़रदारनि जो साथारी सम्झंदड़ शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ जेको आहे माना रोडनि जा 3 अरब रुपया हिन वक़्त ताईं जेको आहे लुटे चुको आहे, जंहिंजी हिन वक़्त ताईं का बि इंस्पेक्शन नाहे कई वई ऐं को बि जेको आहे माना चेक इन बैलेंस नाहे कयो वियो। ऐं इन हवाले सां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त शिकारपुर ज़िले जा रोड जेके फिज़िकली तव्हां जेकॾहिं घुमी ॾिसंदव त उहे मुकमल तौर ते खंडरात आहिनि। हिकु रोड ते हर साल जाली बिलनि जे ज़रिए करोड़ों रुपया निकिरी रहिया आहिनि। ऐं अहिड़ी तरह करोड़ों रुपया जेके हिन जेको आहे साल 2024 में कढिया विया, उहो हिन इंजीनियर ब्लैक कलर जे इंजीनियर आफ्ताब अबड़ो पंहिंजी जेको हथ जी सफ़ाई सां कढिया आहिनि। ऐं इंजीनियर आफ्ताब अबड़ो साल 2024 में जेके टेंडर कया आहिनि, उन्हनि में किथे बि जेको आहे हिन वक़्त ताईं फिज़िकल तौर ते हिन साइट न घुमी आहे त पोइ किथे किथे कमु थिए छा थिए, पर इहा वाज़े तौर ते इहा ॻाल्हि असांजे साम्हूं अची चुकी आहे त हुन जेके साल 2024 में जेके 3 अरबनि खां बि वधीक जेके टेंडर कया,
उन्हनि में हिन जेका पंहिंजी मर्ज़ीअ सां हिन रिश्वत वरिती ऐं पंहिंजी मर्ज़ीअ सां जाली बिल जेको आहे उहा रिलीज़ कया आहिनि ऐं इहो मुकमल तौर ते इहो साबित थी वियो आहे त जेको आहे हिन साइट ते जेके कम आहिनि उहे मुकमल तौर ते हिन वक़्त ताईं किथे बि नज़र नथा अचनि ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि स्कीमुनि ते कम न थिया आहिनि ऐं उन्हनि खे केतिरी पेमेंट कई वई आहे इहो ऑन द स्पॉट असां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं ऐं ऑन द स्पॉट तव्हांखे ज़रूरु असां वठी वेंदासीं त हिन ब्लैक जेको आहे कलर जा इंजीनियर आफ्ताब अबड़ो केतिरा अरब रुपया साल 2024 में हड़प कया ऐं केतिरियुनि स्कीमूं जेके आहिनि केतिरनि स्कीमुनि ते हिन पेमेंट रिलीज़ कई पर हिन वक़्त ताईं काई बि जेको आहे कहिड़े बि तालुके में तव्हां वञी ॾिसो त किथे बि को मयारी कमु नज़र नथो अचे इन हवाले सां असां वधीक जेको आहे हिन टॉपिक ते बहस करण लाइ राब्तो कयो आहे असीं एडवोकेट अली असगर पौड़ साहिब सां उन खां पुछंदासीं त शिकारपुर ज़िले में जेका रोडनि जी सूरत हाल आहे उहा कीअं आहे ऐं उनखे तव्हां कीअं था ॾिसो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं ये जेको शिकारपुर ज़िले जे अंदरि जेको आहे ख़ासि तौर ते असांजी जेको आहे वर्क्स एंड सर्विसिस जेको हाईवे डिवीज़न आहे शिकारपुर में उहो खानपुर लखी गुलाम शाह ऐं जेको आहे शिकारपुर गड़ियासीं तालुकनि चइनी जी ॻाल्हि कंदासीं त किथे बि कमु नज़र नथो अचे ऐं जेको असांजे अंगनि अखरनि मूजिबि साल 2024 में 3 अरबनि जी जेका NIT थियूं आहिनि टेंडर थिया आहिनि ऐं उहे मनपसंद ठेकेदारनि खे ॾिना विया पर साइट ते काई बि असांखे पंहिंजे हिन चैनल जी इन्वेस्टिगेशन रिपोर्ट मुताबिक़ असां में काई शइ नज़र नथी अचे तव्हां हिन हवाले सां छा चवणु चाहींदा? ॾिसो तव्हां मजमूई तौर ते जेका गवर्नमेंट आहे गवर्नमेंट ऑफ सिंध हुजे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान हुजे तरक़ियाती कमनि जे हवाले सां हर साल बजट रखे थी बाक़ी कुझु सालनि खां वठी ॾिसो त असांजे ज़िले शिकारपुर जे अंदरि को बि तरक़ियाती कमु को ख़ासि नज़र नथो अचे हा डेवलपमेंट थिए थी अंगनि अखरनि में कागज़नि में बाक़ी अमलनि जो वासो किथे रोड ठहंदे कंहिं ॻोठ में के लिंक रोड ठहंदे नज़र नथा अचनि ऐं ॻोठाणा जेके आहिनि परे परे सफ़र कनि था पंहिंजो हिन शहर में अचनि ते उन्हनि खे एॾी दिक़त ऐं तकलीफ़ थिए थी त छा कयो त हाणे असां पंहिंजो कुझु ॻोठनि जी विज़िट कईसूं त उते रुॻो पथर ई पथर नज़र आया ऐं रोड किथे साफ़ कंहिं बि जॻह ते लखी गुलाम शाह हुजे खानपुर तालको हुजे गड़ियासीं तालको हुजे ॻोठनि जी सूरत हाल तमामु इंतिहाई ख़तरनाक आहे रोडनि जी ऐं रोड कागज़नि में थियनि पिया त असां अहिड़े अमल जी गवर्नमेंट जे अहिड़े अमल जी जो आहे सो सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था गवर्नमेंट जी तरफ़ां हिते जेके डिप्टी कमिश्नर आहिनि या लोकल सतह ते असिस्टेंट कमिश्नर आहिनि जेके हिननि कमनि जी लुक आफ्टर कंदा आहिनि पर उहो बि ॾिसूं था त ख़ामोशी आहे ऐं उहे पंहिंजो को किरदारु अदा नथा कनि। अच्छा साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿी आई आहे साम्हूं साईं तव्हां पंहिंजो इन्हनि शयुनि खे तव्हां बख़ूबी ॼाणियो था त जेके असांजा जेके ऑफिसर साहिबान आहिनि आवाम जेके उन्हनि शिकायत खणी वञे त वञे केॾांहुं उहे ऑफिस में वेहनि ई नथा। उहे ॾिसो त गवर्नमेंट जी जिते रिट न हूंदी आहे त उते ईअं बेदादी नगरी हूंदी आहे ऐं ऑफिसर इन जे करे नथा वेहनि त उते सियासी मुदाख़लत आहे ऐं असां सम्झूं था त सिंध गवर्नमेंट इन हवाले सां मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। ॾिसो त रोड रस्ता जेकॾहिं ख़राब थियनि था त उहो असर जो आहे सो एजुकेशन ते बि पए थो हेल्थ ते बि पए थो अमन अमान ते बि तव्हां ॾिसो त शिकारपुर ज़िले जी जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल आहे अमन अमान जे हवाले सां ऐं बुनियादी शयूं जेके आहिनि उहे इहे शयूं आहिनि त उहे असांखे जेकॾहिं के तरक़ियाती रिलीफ न मिलंदो माण्हुनि खे जो आहे को डेवलपमेंट न मिलंदी त यकीनन जो आहे सो उहो ॿारड़ो हिकु ॻोठ खां शहर ताईं कीअं पहुचंदो हुनजे लाइ का सहूलियत न हूंदी सुवारी जी रोड रस्ता न हूंदा त यकीनन जो आहे सो असांजी सिहत जी सूरत हाल ॾिसो त वेझो इस्पताल आहिनि कान परे परे वञिणो थो पए हुन लाइ जेकॾहिं रोड रस्तो न हूंदो त इहा पंहिंजो पंहिंजी ज़िमेदारी आहे ऐं ॾिसो था त हिन रोड रस्तनि ख़राब हुजण जे करे सुवारी सफ़ा ईअं स्लो हले थी ऐं आए ॾींहं जे वारदातूं थियनि थियूं माण्हू अॻुवाट थी था वञनि थोरो लुट लॻी पई आहे ॾींहं जो राति जो ऐं असां ईअं खणी सम्झो त मजमूई तौर ते
गवर्नमेंट खां मायूस आहियूं ऐं अदम तहफ़ुज़ जो शिकार आहियूं ऐं उनमें जो आहे सो जिते सियासतदान मुलवस आहिनि उते जो आहे सो कामूरा बि मुलवस आहिनि। असां पंहिंजो चीफ ऑफ आर्मी चीफ ऑफ सुप्रीम कोर्ट खां मुतालबो कंदासीं त उहो हिन ते जो आहे सो फौरन नोटिस वठनि ऐं को एक्शन कनि त माण्हुनि खे जीअं रिलीफ मिली सघे। वॾी महिरबानी साईं असांखे टाइम ॾियण जी, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे हिन इशूज़ ते तव्हां मुकमल तौर ते पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। वॾी महिरबानी, लख लाख मोहबत।